मौला ने मोहब्बत अज़ादारन के मातमन के या गुजारिश थी करे तो मजलिस की शुरुआत कई पी वने सभिनी की या गुजारिश नज़र अला न्याज़ हुसैन देखिए बाहर बीठा है मजलिस वारी जाते तो मौला शबीर पाक वाली शुरू थी नारे तकबीर पूरी कायनात जे मालिक जो नाम बुलंदा जै करीम रब इंसान के सोनो बनायो आ उन मालिक जा लखे करोड़े इंसान आहिन नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी यकज़मा मुर्शिद अली शान शाह जो नाम सोनो ऐं बुलंदा अलाली मवाली हथ बुलंद करे नाराए हैदरी हुसैनियत हुसैनियत यजीदियत अहल बैत जे हर दुश्मन ते लान जिन पाक साईं के दरबार में खाली मोटायो उन्हें मथौला एक सलवात खानदान बतूल ते सब बुलंद आवाज न तकलीफ महसूस न कयो जैं के सलवात अचे थी वो साईं जी पाक ज़ात ते बुलंद सलवात पढ़े दुआ है उन करीम अल्लाह सदको 14 मासूमन जे ज़ात ते मौला ता सबनी जो है ना अजीम जिक्र में अचम कबूल फरमा बानियाने मजालस मुझे साईं जन जो भी फर्श अज़ाब शाह और नंगर न्याज मुकाब में जेतरा मौला रहमदा पढ़िया बाद में मुन्ना साईं पढ़ंदा सबनी की हाज़री पाक साईं पांडे दरबार में कबूल मंजूर फरमा ज़िक्र के सदके में अल्लाह सबनी मातमिन की हाजतों कबूल फरमा जेतरा बीमार आहिन मौला जो किडनी के सदके में उनकी कामिल शफाअत अता फरमा अल्लाह तमाम सा सबनी को वो कम कराए जंहिंमें अल्लाह राज़ी थे अहल बैत राज़ी थे सबनी दुआउनि जी कबूलियत वास्ते मिली करे सलवात बुलंद आवाज़ न गंज वेठा हो तमाम संग हादी मासूम रहबर इमाम फरमाइंदा कंजूस हा वो इंसान जेको असांजे ज़ात ते सलवात आस्ते पढ़ंदो आहे जंहिंजी ज़बान सलामत आहे वो साईं जी अज़मत ते बुलंद सलवात या सलवात पढ़ण एडी अजीम इबादत जो फ़कत अज़ादा नथो पढ़े अल्लाह भी पढ़े तो अहल बैत जी ज़ात जेकी ज़बान ज़िक्र में ॻाल्हाईंदी आहे वो थोरो ॻाल्हाए ये एडी वॾी इबादत आहे जो अल्लाह भी पढ़े अल्लाह जा मलाइक भी पढ़नि था सलवात वा अजीम इबादत आहे जंहिंजे पढ़ण सां गुनाह ख़त्म थी एक साईं ज़हरा जी अज़मत ते मिली करे सलवात बुलंद आवाज़ उहे वेड़ा उहे जायूं क़यामत ताईं वसन जिन जायुनि ते मुंहिंजे मौला शबीर जो ज़िक्र थिए मौला मातमिन जी इबादत पंहिंजे बारगाह में क़बूल करे मूं हकीर जो पढ़ियो साईं ज़हरा पंहिंजे दरबार में क़बूल मंजूर इन ज़िक्र के सदके में अल्लाह तमाम असां सभिनी जो हाजतूं पूरी करे मौला इमाम हुसैन तां सभिनी जे मथां राज़ी हूंदो यकीनन अज़ादार जे मथां राज़ी न आहे त पोइ बाक़ी कंहिंजे मथां राज़ी अज़ादार इमाम हुसैन जो वॾो मक़ाम आहे मांजी दिल थी जे बजमला इन मातमीअ जे मुताबिक़ चवां इन अज़ादार जो एॾो वॾो मक़ाम आहे
ایڈی وڈی فضیلت حسین نے ماتمین دی مولا نے محبت دی کو پیرے اگاڑے متھے اگاڑے نہ جن کی گرمی دی پرواہ نہ جن کی سردی دی پرواہ جن کی زبان تے ہر دم یا حسین دی صدا بلند گل آئے جی بیٹھا الہی آئے ہو تو گل ماتمیہ نو شان کو بڑھان جہیں ماتمیہ کے انسان کے نہ سردی دی پرواہ نہ گرمیاں دی پرواہ نہ دیاں دی پرواہ نہ رات دی پرواہ حسین نے ماتمیہ کے موسم دی پرواہ